आज़म शहबाज शरीफ तरफ़ां PIA जे इस्लामाबाद खां मैनचेस्टर उॾाम शुरू थियण ते क़ौम खे मुबारकबाद ॾिनी वई आहे। वज़ीर आज़म ख़्वाजा आसिफ़ सिविल एविएशन PIA ऐं लाॻापियल अमलदारनि जी कोशिशुनि जी वाखाण कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त पाबंदी सबबि PIA जी साख खे नुक़सानु पहुतो। केतिरनि ई सालनि जी कोशिशुनि बाद उॾाम बहाल थी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त PIA जी उॾाम सां बरतानिया में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे फ़ाइदो पहुचंदो। वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान जी हर इदारे में सुधारण लाइ बहितरी ॾांहुं सफ़र तेज़ी सां जारी आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां PIA जी इस्लामाबाद खां मैनचेस्टर उॾाम शुरू थियण ते क़ौम खे मुबारकबाद ॾिनी वई आहे। वज़ीर आज़म ख़्वाजा आसिफ़ सिविल एविएशन PIA ऐं लाॻापियल अमलदारनि खे कोशिशुनि जी वाखाण कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त पाबंदी सबबि PIA जी साख खे नुक़सानु पहुतो। केतिरनि ई सालनि जी कोशिशुनि बाद उॾाम बहाल थी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त PIA जी उॾाम सां बरतानिया में रहंदड़ पाकिस्तान खे फ़ाइदो थींदो। वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान जे हर इदारे में सुधारण लाइ बहितरी ॾींहं ॾांहुं सफ़र तेज़ी सां जारी आहे।